नसीराबाद मामा की खबर न्यू बाईपास से तेज़ रफ्तार मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल मथा चढ़ी वही हादसे में नौजवान फोती पियो है। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं फोती जी सुञाणप मोर अली लाड़तुर थी है। फोती जो लाश अस्पताल पहुचाए वियो। पुलिस कोच ते विल में वठी छॾी है। ड्राइवर फरार थी वियो है। तव्हांखे आगाह कयूं पिया नसीराबाद में बाईपास से तेज़ रफ्तार मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल मथा चढ़ी वही हादसे में नौजवान फोती वियो। फोती जी सुञाणप मोर अली लाड़तुर थी है। फोती जो लाश अस्पताल मुंतकिल किया वियो। पुलिस कोच के तहवील में वठी छॾियो है। ड्राइवर फरार थी वियो है। नसीराबाद बाईपास ते हादसो पेश आयो है। तेज़ रफ्तार कोच मोटरसाइकिल मथा चढ़ी वही नतीजे में नौजवान फौत थी वियो है। तव्हांखे ॿुधायूं पिया फोती जी सुञाणप नौजवान मोर अली लाड़तुर थी है। फोती जो लाश अस्पताल मुंतकिल किया वियो। पुलिस कोच के तहवील में वरतो है। ड्राइवर फरार थी वियो है। राब्तो कियो है नसीराबाद में बशीर लगारी सां। बशीर आगाह कजो हादसे बाबत। हाँ जी, अवांखे ॿुधायां त अॼु कुछ टाइम पहिरियां नसीराबाद बाईपास इंडस हाईवे ते कैफे सज्जाद भरिसां मुसाफ़िर कोच ते जेका मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल सवार मोर अली लाल जे मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में 27 साला नौजवान काजी पावर भरिसां ॻोठ अब्बास लाल जो रहवासी मोर अली बलद अली शेर लाल सॾे ते जीबाटी फोसी वियो। इतला बावजूद जेका आहे नसीराबाद पुलिस अधु कलाक खां पोइ वाक़े वारी जाइ ते पहुती ऐं वाक़े खां पोइ जेको आहे फौरन ड्राइवर जेको कोच ड्राइवर उहो मुसाफ़िर बस छॾे ऐं उहो भॼी वियो। पुलिस जेको आहे कोच खे तहवील में वठी जांच शुरू करे छॾी आहे। ऐं अवांखे ॿुधायां त तफ़सील खां करण लाइ